दाग लगारी रोड ऐं भरपासे जे इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ रोडनि ते वेठल बरसात मुतासिरीन में FFC मीरपुर माथेलो तरफ़ां सवे माण्हुनि में राशन ऐं पकल खाधो विरहायो वियो। FFC भाण फैक्ट्री तरफ़ां बरसात मुतासिरीन पकल खाधो ऐं राशन जा थेला ब्रिगेडियर सलीम साहिब चीमा, कर्नल शकील अहमद, कर्नल सज्जाद हुसैन, मेजर महमूद साहब, प्रो अमानुल्लाह शर, शौकत अली समेजो, AC मीरपुर माथेलो, तपेदार अब्दुल सलाम लुंड जी निगरानी में मीरपुर माथेलो खां दाद लगारी रोड ते वेठल बरसात मुतासिरीन ऐं ॻोठनि ॻोठ दरवेश नाइक, ॻोठ रसूल बख्श सियाल, ॻोठ मोहम्मद सिद्दीक कलवड़ ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में राशन सां गॾु तयारु थियल नाश्तो पिणु विरहायो वियो। रोडनि ते वेठल बरसात मुतासिरीन खे राशन ऐं पकल खाधो तक़सीम कयो वियो। ब्रिगेडियर सलीम चीमा साहब, प्रो अमानुल्लाह शर मीडिया खे ॿुधायो त घोटकी ज़िले में पहिरीं FFC भाण फैक्ट्री आहे जंहिं एमरजेंसी जी सूरत में बरसात मुतासिरीन ताईं खुराक पहुचाइण जो कमु शुरू कयो आहे। रोज़ानी जे बुनियाद ते ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी सवें बरसात मुतासिरीन ताईं राशन पहुचायूं था। हुननि वधीक चयो त जंहिं ग़रीब जो घर रही पट थी वियो आहे, कोशिशि करे उन्हनि खे अझो ठाराए ॾींदासीं। इंशाअल्लाह असांजी कोशिशि इहा आहे त ज़िले घोटकी में जेके बरसात मुतासिरीन आहिनि समूरनि जी ख़िदमत कंदासूं। आज हमारा अल्हम्दुलिल्लाह 7वां दिन है जो कि हम राशन तकसीम कर रहे हैं। आपके सामने अभी तकसीम की है, जिसमें कि मुख्तलिफ़ किस्म में नवाब किस्म का राशन भी है, आटा भी दे रहे हैं और हर रोज़ हम निकल रहे हैं और उन तक रात को हम रिकॉनेसेंस कर लेते हैं और उस जगह पे जाते हैं जहाँ पे शायद ज़रूरत होती है। सिविल एडमिनिस्ट्रेशन हमारे साथ होती है, तो इसलिए ये तकसीम जो है वो बड़ी अच्छे तरीके के साथ हो रही है। तो अभी इंशाअल्लाह ताला हमारा ये ऑपरेशन जो है मज़ीद काफ़ी अरसे तक चलेगा और हम हत्तल वसा कोशिश करेंगे कि तमाम लोगों तक हम राशन जो है